साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क में कंहिं शहर में गर्मी जी मौसम हुई। मींहं जो फुड़ो ई कोन पियो हो। गर्मा गर्मी हुई, तपश हुई। हिकिड़ी सी बदक पंहिंजे आखेरे में आनत फुण ते वेठी हुई ऐं बदक पंहिंजे मुंहुं चवणु लॻी, ओहो ॾाढी गर्मी आहे, केतिरो न सुठो थिए हा जो मां तलाउ में वञी तरां हा। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त अञा इहो दिलि में सोचियां ई पिए त संदसि आना फुटणु शुरू थिया ऐं उन्हनि मां नंढड़ा नंढड़ा ऐं सुहिणा ऐं पशमदार बच्चा निकिरणु शुरू थिया। से पोइ हिकिड़ो आनो, ॿियो आनो, टियों आनो ऐं ईअं संदसि आना फुटंदे विया। घणी देरि खां पोइ ॾिठाई संदसि आननि मां हिकिड़ो आनो अञा न फुटो आहे। से बदक दिलि में सोचणु लॻी त अलाए छा सबबु आहे जो हीअ आनो फुटण में अञा देरि पियो करे। ऐं से पोइ कुझु ई देरि खां पोइ उहो हिकिड़ो आनो बि फुटो ऐं मंझांसि हिकिड़ो कालो डिघी ॻिची सां बचो निकितो। से उहो बचिड़ो ॾिसी करे बदक सोचियो, अला कहिड़ो न बुछड़ो आहे इहो मुंहिंजो बचो। मूं कॾहिं बि अहिड़ो बुछड़ो बचो त न ॼणियो आहे, न फोड़ियो आहे। बहरहाल इहो सोचे करे पोइ कुझु टाइम खां पोइ बदक पंहिंजे बचनि खे तलाउ ॾांहुं वठी वई ऐं उन्हनि खे कुझु तरण पुर सेखारियईं। ऐं खेसि थो तजब थियो जॾहिं ॾिठाई त उहो कारड़ो बचो ॿियनि सभिनी खां वधीक होशियारी सां पियो तरे। उहो ॾिसी बदक खेसि चयो त बहरहाल तूं उहो अहिड़ो बुछड़ो बि कोन आहीं। पोइ असीं बदक ख़्यालु कयो त बचनि खे वठी वञी पंहिंजे मिलण वारनि कुकड़ियुनि ऐं बदकनि खे ॾेखारियां जेके मुंहिंजूं सहेलियूं ऐं दोस्तूं आहिनि। से मुंहिंजा पोइ जॾहिं बदक पखियुनि जे वाड़े में पहुती त पखियुनि संदसि अचणु पसंदि न कयो ऐं भॼाए कढियऊंसि। ख़ासि तरह सां बदक जे उन बुछड़े बचे खे संदसि डिघी ॻिची सबबु उनखे टोकियऊं। हिकिड़ी पोड़ी बदक संदसि थोरी घणी तरफ़दारी में ॻाल्हायो, पर जीअं उन पुठ वारा आई त वाड़े जा सभु पखी संदसि मज़ाक उॾाइण लॻा। जेॾां ग़रीब वञे सभु को खेसि हकारत सां भॼाए कढे। से मुंहिंजा वीचारी बुछड़ी बदक जी दिलि में ॾाढो अरमान हो ऐं ॾुख बि थियसि ऐं हिकिड़े ॾींहुं उन ई ॿनी जे वाड़े मां उथी ऐं उॾाणी। से उहो जेको कारड़ो बचिड़ो हो उहो बि नेठि उतां परे उॾामंदो उॾामंदो अची ॿिए कंहिं शहर ॻोठ में पहुतो ऐं थकावट ऐं घणी सफ़र जे करे वञी हिकिड़े तलाउ जे किनारे ते सुम्ही पियो। ॿिए ॾींहं ते जॾहिं झंग जे बदकनि जाॻायसि वरी छा ॿुधाई त हिकिड़ी बदक ॿिए बदक खे ते चयो, हीउ बचो अहिड़ो सुहिणो कोन्हे, हीउ बचो अहिड़ो सुहिणो कोन्हे। ॿी जवाबु ॾिनसि, छॾे ॾेसि, पियो हुजे, तोखे कहिड़ो नुक़सानु थो पहुचाए। से वीचारे बुछड़ी बदक अञा इन जा थोरा मञण लाइ महिरबानी चवण ते हुई त यकदमि कंहिं शिकारी जी बंदूक जो आवाज़ु आयो। झंगली बदकूं उॾामी वियूं। जॾहिं फिज़ा में ख़ामोशी थी तॾहिं उहो बचो बि वरी उथी उॾाणो। से कारड़ो फिरंदे फिरंदे हिकिड़ी झूपड़ी वटि आयो जंहिंमें हिकिड़ी पोड़ी औरत रहंदी हुई। उन वटि हिकिड़ी ॿिली ऐं हिकिड़ो ऐं कुकड़ हुई। से चवनि था त झूपड़ी जो दर खुलियल हो। कारड़ो अंदरि घिड़ी वियो। पोड़ी जी नज़र कुझु कमज़ोर हुई। उन करे कारड़े ॾांहुं ॾिसी चयईं, ॾिस त कहिड़ी न सुहिणी बदक अंदरि आई आहे, मां उन खे बि पालींदसि। पोइ साईं ॿिली ऐं कुकड़ बि संदसि आज्ञा कई। पोड़ी औरत हुनखे उन ई लालच ते बि रखियो हो त कारड़े बदक शायदि आना ॾेई सघंदी, पर ॻाल्हि इहा हुई त कारड़ो आना नथे ॾेई सघियो। हिकिड़े ॾींहुं पोड़ी चयो त हीअ बदक कान्हे पर नर बदक आहे। उते कुकड़ ऐं ॿिली बि अची वरितसि।
कुकड़ चवे त तूं आना नथो लाहे सघीं त ॿिली वरी तानो ॾेसि त तूं वरी कुआ बि नथो झले सघीं। तूं कंहिं कम जो न आहीं, तूं कुझु करे सघीं ई नथो। सेमुंजा उते कारड़ो वधीक उदास थियो, सोचणु लॻो त मां फ़क़ति बुछड़ो ई न आहियां पर नाकारा बि आहियां, कुझु बि करे नथो सघां। उन करे हिकिड़े ॾींहुं तमामु घणो मायूस हो ऐं उन बददिली में उहा झूपड़ी छॾे शहर जे ॿिए पासे हलियो वियो। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त वक़्तु गुज़रंदो वियो, सर्दियूं आयूं। कारड़े परियां हिकु तलाउ में सुहिणा अछा पखी पहाड़ी में तरंदे ॾिठा। मौसम में थी तब्दीली आई, वक़्तु गुज़रंदो वियो। हिन जे दिलि ॾाढो घुरियो त उन्हनि खे वेझो वञी ॾिसे पर हिमत कान कयईं। सख़्तु सर्दी पई पए, काड़े उन्हनि बदकनि सां गॾु तलाउ में वेझण लाइ खांपे न ठाहियो। जो डपु हुअसि त मथां उहे बि बुछड़ो करे अची न वठंदसि। छा हो? सो साईं पंहिंजे मुंहुं लिकाए हिकिड़े वण हेठि वेही रहियो। उतां सां हिकिड़ो कुड़मी लंघियो ते काड़े खे बर्फ़ में कुझु ढकियल ॾिठो। सर्दी ऐं पारे सभु अधु मुअल थिए लॻो। कुड़मी काड़े खे खणी पंहिंजे घर वियो। खेसि 2 ॿार हुआ, हिकु धीउ ऐं हिकिड़ो पुटु। मुंहिंजा ॿारनि जॾहिं पीउ जे कच्छ में बदक ॾिठो ॾाढा ख़ुशि थिया। पीउ खां पुछियाऊं, पिणे हाल ॿुधायो? हाणे ॿारनि खे रांदि लाइ पखी मिली वियो, पिया ॾुड़ाईंदा हुआ ऐं ख़ुशि बि थींदा पिया हुआ। हिकिड़े ॾींहुं साईं सुबुह जो वक़्तु हो। ॿार रांदि जे ख़्याल सां वठी गोड़ करे हिन ॾांहुं डोड़िया। कारड़े खे गोड़ ते लॻो डपु। सो जीअं थो उथी भॼे त हिकिड़े वॾे जग में खीर पियल हो, सो वियो हारजी। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कुड़मी जी ज़ाल कावड़ विचां खेसि झलण लाइ झटि विधो, पर कारड़ो छॾाए उथी भॻो। पोइ छा हो, ॿार बि खणी ॿुआरो ऐं चिमटो उन जो पीछो कंदा डोड़ंदा रहिया। अॻियां कारड़ो ऐं पोयां ॿार। वीचारो कारड़ो चङो जो दर खुलियल हो, जान छॾाए वठी ॿाहिरि भॻो ऐं निकिरी वियो। हाणे हिकु दफ़ो वरी वीचारो सर्दी में भटकंदो रहियो। बुख हुई जा अलॻि पई तंग करेसि। जीअं तीअं करे सर्दी जी मुंदि ख़तमु थियण लॻी। कारड़े ॾिठो त सर्दी जी मुंदि ख़तमु थिए पई, मौसम बदिलजे पियो। फुल वणनि ते पिया टिड़नि, जेॾां केॾां सावक उसरी पई आहे। उहो ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थियो। ॿियो त थियो, पर खेसि उहो पिणु महसूसु थियो त हू पाण बि कुझु मटिजे पियो। हुन जी जिस्म में कुझु वॾेरो थिए पियो ऐं तब्दीलियूं अचनि पियूं ऐं जिस्म कुझु वॾेरो पियो थिए। न फ़क़ति उहो, पर संदसि कारा खंभ ऐं ॻिची जंहिं खेसि कारड़ो ऐं बुछड़ो बनाए छॾियो हो, उहे बि अछा पिया थियनि। कुझु वक़्त खां पोइ जीअं उॾामण जी कोशिशि कयईं त ॾिठाईं त संदसि उॾाम कुझु उतां ई पई थिए, कुझु वधीक फ़ासिले ताईं उॾामी सघे थो। मुंहिंजा ॻाल्हि था कनि त एतिरे में 2 नंढड़ा ॿार तलाउ ॾांहुं आया। उहे शायदि उन पार्क में पिया ईंदा वेंदा हुआ ऐं अॻे ई पियो बदकनि खे ॾिसंदा हुआ ऐं घुमंदा फिरंदा हुआ। ॿारनि जॾहिं खेसि ॾिठो त ख़ुशी विचां हिकिड़े ॿिए खे सॾु करे चयो, ओ अदा ॾिस सही, हीउ नओं हंस पखी पाणी में पियो तरे। उहो त उन्हनि अॻे हिननि हंस पखियुनि खां वधीक सुहिणो ऐं वॾो आहे। साईं एतिरे में काड़े उर्फ़ अछे हंस उहा तारीफ़ ॿुधी कुझु इत्मीनान जो साह खयो। खेसि ख़ुशी बि ॾाढी थी ऐं दिलि में सोचाईं त हाणे संदसि ॾुखिया ॾींहं टरी विया। तंहिं हूंदे बि हुनखे पंहिंजे सूंहं ते गुरूर कोन हो। अलबत्ता संदसि उहा ख़्वाहिश ज़रूरु हुई त जिन हिन खेसि बुछड़ो चई संदसि दिलादारी कई हुई, काश उहे खेसि हिकु दफ़ो अहिड़ो सुहिणो ॾिसंदा। साईं मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हीअ कहाणी कीअं मक़सदु आमेज़ साबित थी सघे थी। जीअं त थियो कंहिंखे बि संदसि कदबुत या बनावट जे करे
या रंग जे करे कॾहिं बि नीच न सम्झिजे। ज़िंदगी ऐं वक़्तु कॾहिं बदिलिजी सघनि था ऐं कॾहिं बि कंहिंजी घटिताई न करणु घुरिजे। कॾहिं बि उहो माण्हू जेको हींअर पछताई में आला मक़ाम ते पहुची सघे थो ऐं जेकॾहिं हीअं थींदो तव्हांखे शर्मिंदगी जो मुंहुं ॾिसणो पवंदो। से मुंहिंजा हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।